बेनमाजी जूं सज़ाऊं। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बेनमाजी जूं सज़ाऊं। अत्तार जी दुआ, ए रब्बे करीम, जेको ही रिसालो बेनमाजी जूं सज़ाऊं मुकमल पढ़ी या ॿुधी वठे उनखे पक्को नमाज़ी बणाए ऐं उन जे वालिदैन समेत बेहिसाब बख़्शिश फरमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाहु अन्हु फ़रमायो, बेशक दुआ ज़मीन ऐं आसमान जे विच में रुकियल रहंदी आहे ऐं उन खां का शइ मथे नाहे वेंदी जेसि ताईं तव्हां पंहिंजे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक न पढ़ो। तिरमिज़ी 28/2 हदीस 486। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मूं ईअं छो कयो? हज़रत अबू उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था, मां हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाहु अन्हु सां गॾु हिकु वण जे हेठियां बीठो हुयुसि त पाण रज़ी अल्लाहु अन्हु उन वण जे हिक सुकल टारी खे पकड़ियो ऐं उन खे हिलायो एसि ताईं जो उन जा पन छणी पिया। पोइ फरमायाऊं, ए उस्मान, छा तव्हां मूंसां न पुछंदा मां ईअं छो कयो? मूं पुछियो, अव्हां ईअं छो कयो? फरमायाऊं, हिकु भेरो मां रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकु वण जे हेठियां बीठो हुयुसि त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं ई कयो ऐं उन वण जी हिक सुकल टारी खे पकड़े हिलायो एसि ताईं जो उन जा पन छणी पिया। पोइ फरमायाऊं, ए सलमान, छा तूं मूंखां न पुछंदे त मूं हीउ अमल छो कयो? मूं अर्ज़ु कयो, अव्हां ईअं छो कयो? इरशाद फरमायाऊं, बेशक जॾहिं मुसलमान चङी तरह वुज़ू कंदो आहे ऐं 5 नमाज़ूं अदा कंदो आहे त उन जा गुनाह अहिड़ी तरह छणी पवंदा आहिनि जहिड़ी तरह ही पन छणंदा आहिनि। पोइ पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही आयत मुबारका पढ़ी, वअक़िमिस्सलात तरफ़यिन नहारि वज़ुल्फ़म मिनल लैल इन्नल हसनात युज़हिबन सय्यिआत ज़ालिका ज़िक्रा लिज़्ज़ाकिरीन। तर्जुमो कंज़ुल इरफान। ऐं ॾींहं जे ॿिन्ही किनारनि ऐं राति जे कुझु हिस्से में नमाज़ क़ाइमु रखो, बेशक नेकियूं बुरायुनि खे मिटाए छॾींदियूं आहिनि। ही नसीहत मञण वारनि जे लाइ नसीहत आहे। मसनद इमाम अहमद 178/9 हदीस 23/768। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह, नमाज़ हिकु अज़ीम इबादत आहे। जेको पाबंदी सां पढ़ंदो उहो जन्नत जो हक़दार थींदो ऐं जेको न पढ़ंदो उहो अज़ाबे नार बाहि जे अज़ाब जो हक़दार थींदो। हर मुसलमान आक़िल ऐं बालिग़ मर्द ऐं औरत ते रोज़ानो 5 वक़्तनि जी नमाज़ फ़र्ज़ आहे। इन जे फ़र्ज़ हुजण जो इनकार करणु कुफ़्र आहे ऐं जेको ॼाणी वाणी हिकु नमाज़ छॾे उहो फ़ासिक़, सख़्त गुनहगार ऐं अज़ाबे नार जो हक़दार आहे। नमाज़ हिकु ताक़ीदी फ़र्ज़ आहे। अल्लाह पाक क़ुरान पाक में नमाज़ क़ाइमु करण जी सख़्तीअ सां ताक़ीद फ़रमाई आहे। क़ुरान पाक ऐं हदीसुनि में बेनमाज़ीअ लाइ केतिरियूं ई सज़ाऊं बयानु कयूं वयूं आहिनि, जिन मां कुझु सज़ाऊं ॿुधो ऐं इबरत हासिल करियो। बेनमाज़ियुनि जे लाइ जहन्नम जी ख़ौफ़नाक वादी। सिपारो 16 सूरह मरियम आयत नंबर 59 में अल्लाह पाक फरमाए थो, फ़ख़लफ़ मिन बअदिहिम ख़ल्फ़ुन अदाउस सलात वत्तबउश शहवाति फ़सौफ़ यल्क़ौन ग़य्या। तर्जुमो कंज़ुल ईमान। पोइ उन्हनि जे पुठियां उन्हनि जी जाइ ते उहे नालाइक़ आया जिन नमाज़ूं विञायूं ऐं पंहिंजी ख़्वाहिशुनि जे पुठियां लॻा। अन क़रीब पोइ उहे दोज़ख में ग़ई जो झंगु ॾिसंदा। होलनाक खूह। बयान कयल आयत मुक़द्दसा में ग़ई जो ज़िक्र आहे। हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद अमजद अली आज़मी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ग़ई जहन्नम में हिकु वादी आहे जंहिंजी गर्मी ऐं गहराई ऊन्हाई सभ खां वधीक आहे। हिन में हिकु खूह आहे जंहिंजो नालो हब हब आहे। जॾहिं जहन्नम जी बाहि विसामण लॻंदी आहे त अल्लाह पाक इन खूह खे खोले छॾींदो आहे जंहिंसां इहा साॻी वांगुरु भड़कण लॻंदी आहे। अल्लाह पाक फरमाए थो, सिपारो 15 बनी इसराइल 97। तर्जुमो, जॾहिं विसामण लॻंदी असां इन खे अञा वधीक भड़काईंदासीं। उहो खूह बेनमाज़ियुनि ऐं ज़ानियुनि ऐं शराबियुनि ऐं व्याज वठंदड़नि ऐं माउ पीउ खे तकलीफ़ पहुचाईंदड़नि जे लाइ आहे। बहार शरीयत जिल्द 1 सफ़ो 434।
दुनियावी खूह ए आशिक़ाने रसूल ख़ौफ़े ख़ुदाबंदी खां डिॼी वञो ऐं घबराइजी जल्द पंहिंजे गुनाहनि खां तौबा करे वठो। बयानु कयल रिवायत में बि नमाज़ियुनि, बेनमाज़ियुनि, शराबियुनि, ज़ानियुनि, व्याज ख़ोरनि ऐं वालिदैन खे तकलीफ़ रसाईंदड़नि जे लाइ दर्से इबरत आहे। हिन ख़ौफ़नाक खूह खे सम्झण लाइ कॾहिं कंहिं दुनियावी गहरे खूह जी किनारे ते बीही उन जी गहराईअ ते नज़र विझो ऐं सोचो त जेकॾहिं दुनिया जे हिन खूह ई में क़ैद कयो वञे त पोइ छा हिन अज़ाब खे बर्दाश्त करे सघंदासीं? जेकॾहिं न, ऐं यक़ीनन न, त जहन्नम जे ख़ौफ़नाक खूह जो अज़ाब कीअं बर्दाश्त थी सघंदो? बिना गोश्त जे चेहरा। क़ुरतुल अयून में नक़ल कयल हिकु हदीस पाक में ही मज़मून आहे त उम्मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 10 माण्हू अहिड़ा आहिनि जिन ते अल्लाह पाक बरोज़े क़यामत ग़ज़बनाक थींदो। उन्हनि जा चेहरा बिना गोश्त जे हॾियुनि जो ढांचो हूंदा ऐं इन्हनि खे जहन्नम ॾांहुं वठी वञण जो हुकुम फ़रमाईंदो। उहे 10 माण्हू ही आहिनि: 1 पोढ़ो ज़ानी, 2 गुमराह पेशवा, 3 शराब जो आदी, 4 माउ पीउ जो नाफ़रमान, 5 चुग़ल ख़ोर, 6 कूड़ी गवाही ॾियण वारो, 7 ज़कात न ॾियण वारो, 8 व्याज ख़ोर, 9 ज़ालिम ऐं 10 बेनमाज़ी। पर बेनमाज़ी लाइ ॿीणो यानी डबल अज़ाब हूंदो ऐं बेनमाज़ी क़यामत जे ॾींहुं अहिड़े हाल में उथंदो जो उन जा 2 हथ उन जे कंध सां ॿधल हूंदा ऐं मलाइक उन खे मारे रहिया हूंदा। जन्नत उन खे चवंदी, न तूं मूं मां आहीं ऐं न मां तो मां। जहन्नम चवंदो, मां तो मां आहियां ऐं तूं मूं मां आहीं। अल्लाह पाक जो कसम, यकीनन मां तोखे सख़्त तरीन अज़ाब ॾींदुसि। उन वक़्तु उन बेनमाज़ी लाइ दोज़ख जो दरवाज़ो खुली वेंदो ऐं हू तेज़ रफ़्तार तीर जियां उन जे दरवाज़े में दाख़िल थींदो ऐं उन जे मथे ते हथोड़ा हयां वेंदा ऐं जहन्नम जे उन तबक़े में हूंदो जंहिं में फ़िरऔन, हामान ऐं क़ारून हूंदा। बेनमाज़ी जे लाइ न नूर हूंदो ऐं न दलील हूंदो ऐं न ई नजात। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेको शख़्स नमाज जी हिफ़ाज़त करे उन जे लाइ नमाज क़यामत जे ॾींहुं नूर, दलील ऐं नजात हूंदी, ऐं जेको इन जी हिफ़ाज़त न करे इन लाइ बरोज़े क़यामत न नूर हूंदो ऐं न दलील हूंदो ऐं न ई नजात हूंदी। उहो शख़्स क़यामत जे ॾींहुं क़ारून, फ़िरऔन, हामान ऐं उबई बिन ख़लफ़ सां गॾु हूंदो। मस्नद इमाम अहमद जिल्द 2 सफ़ो 574 हदीस 6587। हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हदीस पाक जा ही लफ़्ज़, जंहिं नमाज जी हिफ़ाज़त कई अहिड़ी तरह जो नमाज हमेशा पढ़े, सही तरह पढ़े, दिल लॻाए इख़लास सां अदा कंदो करे। ही ई माना आहे नमाज क़ाइम करण जी जंहिंजो हुक्म क़ुरान करीम हर ॾिनो आहे, अक़ीमुस्सलात यानी नमाज क़ाइम कयो। ऐं हदीस पाक जे हिन हिस्से नमाज बरोज़े क़यामत नूर ऐं दलील ऐं नजात हूंदी जे मुतअल्लिक़ फरमाइनि था, क़यामत में क़ब्र बि दाख़िल आहे, छो त मौत बि क़यामत ई आहे। मतिलब इहो आहे त नमाज क़ब्र में ऐं पुल सिराते रोशनी जी सूरत में ईंदी जो सजदा गाह निरड़ तेज़ बैटरी जियां चमकंदो ऐं नमाज उन जे मोमिन बल्कि आरिफ बिल्लाह यानी अल्लाह पाक जी सुञाणप रखण वारो हुअण जो दलील हूंदी। पिण उन नमाज जे ज़रिए उन खे हर जगह नजात मिलंदी यानी छोटकारो मिलंदो, छो त क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरियों सुवाल नमाज जो थींदो। जेकॾहिं हिन में बानो कामयाब थी वियो त इंशा अल्लाह अॻिते बि कामयाब थींदो। मिरआतुल मनाजी जिल्द 1 सफ़ो 370-368। बेनमाज़ी जूं 15 सज़ाऊं। अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आहे त जेको नमाज जी पाबंदी कंदो अल्लाह पाक 5 ॻाल्हियुनि सां उन जी इज़त फरमाईंदो। 1 उन खां तंगी ऐं 2 क़ब्र जो अज़ाब दूर कंदो। 3 अल्लाह पाक अमाल नामो उन खे सिधे हथ में ॾींदो। 4 उहो पुल सिरातां बिजली वांगुरु तेज़ी सां गुज़री वेंदो। ऐं 5 जन्नत में बिना हिसाब जे दाख़िल थींदो। ऐं जेको सुस्ती जे करे नमाज छॾींदो अल्लाह पाक उन खे 15 सज़ाऊं ॾींदो। 5 दुनिया में, 3 मौत जे वक़्तु, 3 क़ब्र में ऐं 3 क़ब्र मां निकिरंदे वक़्तु। दुनिया में मिलण वारियूं 5 सज़ाऊं। 1 उन जी उमिरि मां बरकत ख़तम कई वेंदी। 2 उन जे चेहरे मां नेक बाननि जी निशानी मिटाई वेंदी। 3 अल्लाह पाक उन खे कंहिं अमल ते सवाब न ॾींदो। 4 उन जी का दुआ आसमान ताईं न पहुचंदी। ऐं 5 नेक बाननि
जी दुआउनि में उन जो को हिसो न हूंदो। मौत जे वक़्तु ॾिनियूं वेंदड़ 3 सज़ाऊं: 1 उहो ज़लील थी मरंदो, 2 बुखियो मरंदो, 3 उञारो मरंदो। जेकॾहिं उनखे सॼी दुनिया जा समुंड प्यारिया वञनि तॾहिं बि उन जी उञ न वेंदी। क़बर में ॾिनियूं वेंदड़ 3 सज़ाऊं: 1 उन जी क़बर खे एतिरो सोढ़ो कयो वेंदो जो उन जूं पासीरियूं हिक ॿिए सां मिली वेंदियूं। 2 उन जे क़बर में बाहि भड़काई वेंदी, पोइ उहो ॾींहुं राति कोयलनि ते उबतो सुबतो थींदो रहंदो। ऐं 3 क़बर में उन ते अज़दहो याने तमामु वॾो नांग मुसलत कयो वेंदो, जंहिंजो नालो अशुजा उल अक़रा याने गंजो नांग आहे। उन जूं अखियूं बाहि जूं हूंदियूं, जॾहिं त नह लोह जा हूंदा। हर नह जे ड्रेग हिक ॾींहं जे मुसाफ़त याने फ़ासिले ताईं हूंदी। उहो मयत खां कलाम याने गुफ़्तगू कंदे चवंदो, मां अशुजा उल अक़रा याने गंजो नांग आहियां। उन जो आवाज़ कड़केदार बिजली जियां हूंदो। उहो चवंदो, मुंहिंजे रब मूंखे हुकुम ॾिनो आहे त फजर नमाज़ ज़ाया करण ते तुलूए आफ़ताब याने सिज निकिरण ताईं मारींदो रहां, ऐं नमाज़ ज़ोहर ज़ाया करण ते असर ताईं मारींदो रहां, ऐं नमाज़ असर ज़ाया करण ते मग़रिब ताईं मारींदो रहां, ऐं नमाज़ मग़रिब ज़ाया करण ते इशा ताईं मारींदो रहां, ऐं नमाज़ इशा ज़ाया करण ते फजर ताईं मारींदो रहां। जॾहिं बि उहो उनखे याने मुर्दे खे मारींदो त उहो 70 हथनि ताईं ज़मीन में दॿिजी वेंदो, ऐं उहो नमाज़ छॾण वारो क़यामत ताईं अज़ाब में मुब्तला रहंदो। क़यामत में मिलण वारियूं 3 सज़ाऊं: 1 उहे हिसाब जी सख़्ती, 2 रब क़हार जी नाराज़गी, ऐं 3 जहन्नम में दाख़िला। किताबुल कबाइर लिल इमामुल हाफ़िज़ ज़हबी सफ़ो 24। वज़ाहत: बयान कयल हदीस पाक में 15 सज़ाउनि जो तज़किरो आहे, पर तफ़सील 14 सज़ाउनि जी बयान थी आहे। शायदि रावी खां 15 सज़ा विसरी वई। अलबत फ़क़ीह अबुल समरकंदी रहमतुल्लाह अलैह जे नक़ल कयल रिवायत में मुकमल 15 सज़ाउनि जो ज़िक्र आहे, जिन मां ही शामिल करे वठिजे त 15 जो अदद पूरो थी वेंदो। दुनिया में उन खां मख़लूक़ नफ़रत कंदी। क़ुरतुल उयून मअरूज़ुल फ़ाइक़ सफ़ो 383। नमाज़ुनि में सुस्ती कंदड़ सोचनि, छा उन्हनि खे मंज़ूर आहे त उन्हनि जी उमिरि मां बरकत ख़तमु कई वञे? छा उन्हनि खे पसंदि आहे त उन्हनि जूं दुआऊं क़बूल न थियनि? छा उन्हनि खे पसंदि आहे त नेक माण्हुनि जूं दुआऊं बि उन्हनि जे हक़ में क़बूल न थियनि? छा उन्हनि खे क़बूल आहे त नमाज़ में सुस्ती करण जे सबबि ज़िल्लत वारे मौत मारिया वञनि? छा उन्हनि खे पसंदि आहे त मरण वक़्तु अहिड़ी सख़्त उञ लॻे जो समुंडनि जो पाणी बि पीआरण जे बावजूदु संदन उञ न वञे? छा उन्हनि खे क़बूल आहे त क़बर उन्हनि खे ईअं दॿाए जो उन्हनि जूं हॾियूं पासीरियूं भॼी हिक ॿिए में मिली वञनि? छा उन्हनि खे पसंदि आहे त क़बर में बाहि भड़की पवे ऐं इहे उन बाहि में उबता सुबता थींदा रहनि? छा उन्हनि खे मंज़ूर आहे त क़बर में हिकु वॾो नाग उन्हनि ते मुसलत कयो वञे, जेको उन्हनि खे हर वक़्तु मारींदो रहे, ऐं हिकु भेरो मारे त उहे 70 गज़ ज़मीन में दॿिजी वञनि, पोइ उहो पंहिंजा नह ज़मीन में विझी पंहिंजो चंबो दाख़िल करे उन्हनि खे ॿाहिरि कढे ऐं मारींदो रहे? छा इन्हनि खे क़बूल आहे त क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे साम्हूं बाहि जो ककर अची बीहे? छा इन्हनि खे पसंदि आहे त अल्लाह पाक पंहिंजे ग़ज़ब वारी निगाह सां उन्हनि खे ॾिसे, जंहिं सबबि उन्हनि जे चहिरे जे खल ऐं गोश्त छणी पवे? छा इन्हनि खे पसंदि आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक इन्हनि खां सख़्तु नाराज़ थी सख़्ती सां हिसाब वठे ऐं पोइ दोज़ख में वञण जो हुकुम ॾिए? यक़ीनन इहे उन्हनि खे मंज़ूर न हूंदो त पोइ ए बेनमाज़ियो, क़ुरान पाक जे हुकुम अक़ीमुस्सलात सिपारो 1 सूरह बक़रा आयत नंबर 43 तर्जुमो कंज़ुल इरफान, नमाज़ क़ाइमु कयो ते अमल कंदे नमाज़ पढ़ण वारा बणिजी वञो। ॾिसो, नमाज़ जो हुकुम अल्लाह पाक बि ॾिनो आहे, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ॾिनो आहे, ऐं अल्लाह पाक जे इन्हनि ओलियान बि ॾिनो आहे, जिन जे पाक मज़ारुनि ते असां ज़ियारत लाइ वेंदा आहियूं। ॾिसो, जेकॾहिं अञा बि नमाज़ूं न पढ़ियूं त मरण खां पोइ पछताइणो पवंदो। हर को इहा ख़्वाहिश कंदो आहे त ए काश मूंखे इजाज़त मिले त मां क़बर में 2 रकातूं पढ़ां, पर पोइ मौक़ियो न मिलंदो। इन करे अॼु खां ई पको ज़हन बणाए छॾियो त ए अल्लाह पाक तो असांखे नमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो त असां अॼु खां नमाज़ जी पाबंदी जो इरादो कयूं था। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां असांखे नमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो त असां अॼु खां पको फ़ैसिलो कयूं था त नमाज़ न छॾींदासीं। ए अल्लाह पाक,
ए अल्लाह पाक जा ओलिया, तव्हां असांखे नमाज़ पढ़ण जी ताक़ीद कई त असां अॼु खां पको अहद करे वरितो आहे त हाणे असांजी का नमाज़ क़ज़ा न थींदी। सुकून अल्लाह पाक जे ज़िक्र में आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हर माण्हूअ जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त खेसि घणी दौलत मिले, पर नसीब जी ॻाल्हि आहे जो उहो मुफ़लिस थी वेंदो आहे। हर माण्हू चाहींदो आहे त हू कॾहिं बि बीमार न थिए, पर तक़दीर जो फ़ैसिलो आहे त हू बीमार थी पवंदो। हर इंसान जी ही ख़्वाहिश हूंदी आहे त मथसि का मुसीबत न अचे, पर ज़िंदगीअ जा ॾुख ॾिसणा ई पवंदा आहिनि। हर शख़्स सुकून चाहींदो आहे त मूंखे सुकून मिले, पर उहो बेचैनीअ जो शिकार रहंदो आहे। हर शख़्स इहो चाहींदो आहे त हू कॾहिं बि न मरे, बहरहाल उनखे मौत अची वेंदो आहे। उहो चाहींदो आहे त मुंहिंजी जवानी बरक़रार रहे, पर पोड़ो थी वेंदो आहे। उहो चाहींदो आहे त हुकूमत मुंहिंजे हथ में अचे, पर ग़ुलाम बणिजी वेंदो आहे। त ईअं इंसान ज़बरदस्ती पंहिंजी मर्ज़ी हलाइण चाहींदो आहे, हलाए नाहे सघंदो, छो त संदसि वाग लगाम कंहिं ॿिए जे कुदरत में आहे ऐं उहो जॾहिं चाहींदो आहे त उन जी वाग छिके वठंदो आहे। बानो पंहिंजे तौर ते वॾियूं वॾियूं सरकशियूं कंदो आहे, पर नेठि उन जे ज़ुल्म जो दौरु ख़तमु थी वेंदो आहे। कुदरत जॾहिं इंतक़ाम वठंदी आहे त इंसान लाचार थी वेंदो आहे ऐं हू बेवस थी वेंदो आहे। ॾिसो, फ़िरऔन वॾो ज़ालिम ऐं जाबिर बादशाह गुज़रियो आहे। हुन वॾो ज़ोर लॻायो त कंहिं बि तरह सां हू हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते ग़ालिब अचे, पर अची न सघियो। फ़िरऔन कई 100 साल ताईं ज़िंदा रहियो ऐं उम्र भर सेहतमंद बि रहियो, पर छो त लगाम कंहिं ॿिए जी कुदरत में आहे। जॾहिं उन लगाम छिकी त एॾो वॾो जाबिर बादशाह दरियाए नील में ग़र्क़ थी वियो। नमरूद खे ॾिसो, अल्लाह पाक खेसि वॾियूं नेमतूं ॾिनियूं, पर हू नेमतूं मिलण ते शुक्र अदा करण बदिरां पाण खे ख़ुदा सम्झी वेठो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते ग़ालिब अचण लाइ वॾियूं साज़िशूं कयाईं, पर एॾो वॾो बादशाह हुअण जे बावजूद आख़िरकार हिकिड़े नंढड़े मंडे मच्छर जे ज़रिए हलाक थियो। मुफ़सिर फरमाइनि था, जंहिं मच्छर नमरूद खे हलाक कयो उहो मंडो हुयो ऐं उहो मच्छर उन जे नक ज़रिए दिमाग़ ताईं पहुतो ऐं खेसि मारे छॾियो। ईअं नमरूद ज़लील थी करे मारियो वियो। तफ़सीर नईमी 61-62-3। हिन मां मालूम थियो त हिन दुनिया में कंहिंजी मर्ज़ी नाहे हलंदी ऐं लगाम कंहिं ॿिए जे हथ में आहे ऐं हू जॾहिं चाहींदो आहे उनखे छिके वठंदो आहे। पोइ छो न इंसान इन जे तरफ़ रुजू करे जंहिंजे दस्ते कुदरत में लगाम आहे। जॾहिं सभु कुझु करण वारो आहे, सभिनी खे उन ई पैदा कयो, उहो ई ज़िंदा रखंदो ऐं उहो ई मारींदो, त पोइ बानो उन तरफ़ रुजू छो नथो करे। अॼुकल्ह सुकून ॻोल्हण वारो चाहींदो आहे मूंखे सुकून मिली वञे ऐं उन मक़सद जे लाइ उहो इंटरनेट खोलींदो आहे, गाना बाजा ॿुधंदो आहे, ताश खेॾंदो आहे, शतरंज विछाईंदो आहे, फिल्मूं ड्रामा ॾिसंदो आहे, शराब पीअण में लॻी वेंदो आहे ऐं ख़बर नाहे छा छा कंदो आहे, पर उनखे सुकून नाहे मिलंदो, छो त सुकून उन्हनि शयुनि में नाहे। न ई सुकून मुंहिंजे ऐं तव्हांजे इख़्तियार में आहे। यादि रखो, सुकून जंहिंजे दस्ते कुदरत कब्ज़े में आहे, उन सुकून जो असल ज़रियो ई कुझु ॿियो ॿुधायो आहे। केतिरनि ई सुकून हासिल करण लाइ टीवी खोले छॾिया, गाना ॿुधण ऐं फिल्मूं ड्रामा ॾिसण लॻा त शायदि सुकून मिले, पर उन्हनि खे सुकून न मिलियो, छो त सुकून उन्हनि शयुनि में नाहे बल्कि अल्लाह पाक जे ज़िक्र में आहे। जीअं त सिपारो 13 सूरत रायत जी आयत नंबर 28 में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। तर्जुमो कंजुल ईमान, ॿुधो, अल्लाह जी यादि में ई दिलनि जो चैन आहे। बेशक महफ़िल ज़िक्र में अल्लाह अल्लाह चवण बि ज़िक्र आहे ऐं इन सां बि सुकून मिलंदो आहे। पर सिर्फ़ इहो ई ज़िक्र नाहे, बल्कि ज़िक्र जूं ॿियूं बि केतिरियूं ई सूरतूं आहिनि, जीअं नमाज़, क़ुरान पाक जी तिलावत, नात शरीफ़, तस्बीह, नेक माण्हुनि जा हालात बयान करण वग़ैरह। जेकॾहिं को शख़्स सुकून हासिल करणु चाहे थो त उनखे घुर्जे त अल्लाह पाक जी बारगाह में रुजू करे ऐं नमाज जी पाबंदी करे। इंशा अल्लाह
उनखे सुकून ज़रूरु मिलंदो। यादि रखो, जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जी बारगाह खां मुंहुं मोड़ींदव ऐं ॿियनि जायुनि ते सुकून ॻोल्हींदव त तव्हां लाइ मसइला पैदा थी सघनि था। पर जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जे दर ते रहंदव त हू तव्हांखे नवाज़ींदो, छो त हू वॾो रहीम ऐं करीम आहे। जेको अल्लाह पाक जो थी वेंदो आहे, काइनात उन जे ताबे थी वेंदी आहे। पर जेको अल्लाह पाक जे हुक्मनि ते अमल नाहे कंदो ऐं उन जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दामन छॾींदो आहे त अल्लाह पाक उन खां रुसी वेंदो आहे। ऐं जॾहिं उहो रुसी वेंदो आहे त लगाम छिकी वठंदो आहे। ऐं जॾहिं हू लगाम छिकी वठंदो आहे त दुनिया जी का बि ताक़त बचाए नाहे सघंदी। प्यारा इस्लामी भाइरो, हिन ॻाल्हि में को शक नाहे त ईमान आणण वॾी सआदत आहे, पर नेक अमल करण बि ज़रूरी आहे। जेकॾहिं असां नेक अमल न कया ऐं अल्लाह पाक पंहिंजे करम सां असांखे बख़्शे छॾियो, पोइ उहा असांजे तरफ़ां बेवफ़ाई थींदी जो असां अल्लाह पाक जी रिज़ा लाइ कुझु बि न कयो। हालांकि दुनिया जो उसूल आहे त जंहिंजो खाइबो उन जो ॻाइबो। ॾिसो, असां अल्लाह पाक जूं नेमतूं खाईंदा आहियूं, उन जी रहमत सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, पर जॾहिं नमाज़ पढ़ण जो वक़्तु ईंदो आहे त नाफ़रमानी कंदा आहियूं। जेकॾहिं अल्लाह पाक नाराज़ थी वियो ऐं उन असांजे हयातीअ जी ॾोर छिकी वरिती त पोइ असांजो अंजाम तमामु ख़राबु थींदो। यादि रखो, इहो त तय आहे त कुझु न कुझु मुसलमान ज़रूरु अहिड़ा हूंदा जेके नऊज़ु बिल्लाह जहन्नम में दाख़िल कया वेंदा। असां जहन्नम जो नालो त ॿुधंदा रहंदा आहियूं, पर असां मां केतिरनि खे इहा ख़बर न हूंदी त जहन्नम असल में छा आहे। अचो थोरो जहन्नम बाबति ॿुधूं। जहन्नम जी शिद्दत ऐं तपिश जो हाल। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हज़रत जिब्राईल अमीन अलैहिस्सलाम हाज़िर थिया ऐं अर्ज़ कयाऊं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन ज़ात जी कसम जंहिं अव्हां खे नबी बरहक़ बणाए मोकिलियो आहे, जेकॾहिं जहन्नम खे सुईअ जे सोराख़ जेतिरो खोलियो वञे त समूरे ज़मीन वारा उन जी गर्मीअ सबबि हलाक थी वञनि। मुअज्जम औसत 78/2 हदीस 2583। करोड़े अरबे मेलनि जे फ़ासिले ते हुजण बावजूदि जहन्नम जी तपिश एतिरी शदीद आहे जो जेकॾहिं सुईअ जे सोराख़ बराबरि उन खे खोलियो वञे त सारी मख़लूक हलाक थी वञे, पोइ जेको पाण जहन्नम में वेंदो उन जो छा हाल थींदो। हिक क़ौल मुताबिक़ जहन्नम 7 ज़मीन जे हेठियां आहे। जहन्नम इंतिहाई कारी आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जहन्नम जी बाहि 1000 साल ताईं ॿारी वई त तांजो उहा ॻाढ़ी थी वई, पोइ 1000 साल ताईं ॿारी वई तांजो उहा अछी थी वई, पोइ 1000 साल ताईं ॿारी वई तांजो हाणे उहा इंतिहाई कारी थी चुकी आहे। तिरमिज़ी 266/4 हदीस 2600। ऊंदाही हुजण बज़ाते ख़ुदि अज़ाब आहे। जेकॾहिं बिजली हली वञे त ऊंदाही हुजण जे सबबि माण्हू बेचैन ऐं परेशान थी वेंदा आहिनि। सो ईअं ऊंदाही पाण हिकु दहशत ॾियारण वारी आहे ऐं पोइ उन सां गॾोगॾु एतिरी ख़ौफ़नाक कारी बाहि बि हूंदी। ख़राबी आहे उन बदनसीब माण्हूअ लाइ जेको जहन्नम में वेंदो। अल्लाह पाक जी रहमत खां मायूस न थियो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह पाक जी रहमत खां मायूस न थियो। बस तव्हां अल्लाह पाक जा फ़र्ज़ मसलन नमाज, रोज़ो, हज, ज़कात वग़ैरह ख़ुश असलूबीअ सां अदा कंदा रहो। उन जी मना कयल शयुनि खां बचो ऐं उन जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दामन खे मज़बूतीअ सां पकड़े रखो। अल्लाह पाक अव्हां खां राज़ी थी वेंदो ऐं दुनिया ऐं आख़िरत में अव्हां जो ॿेड़ो पार थी वेंदो। ॾिसो, असां पंहिंजे ॿारनि सां मुहबत कंदा आहियूं ऐं उन मुहबत जे करे उन्हनि जूं सभु ख़्वाहिशूं पूरियूं करण जी कोशिश कंदा आहियूं। मसलन जेकॾहिं असांजो ॿारु चए, अबू मूंखे मोटर कार घुरिजे, त असां चवंदा आहियूं, मुंहिंजा प्यारा पुट, हिकु न बल्कि 2 वठी ॾींदुसि। पोइ हिकु बदिरां ॿ चाबी वारियूं मोटर कारूं उन खे आणे ॾींदा आहियूं। अहिड़ी तरह जेकॾहिं असांजो ॿारु चवे, अबू मूंखे साइकिल घुरिजे, त असां मुहबत में उन जी उहा ख़्वाहिश बि पूरी करे छॾींदा आहियूं। हाणे असांजो पंहिंजो जाइज़ो वठूं त असां सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कयूं था ऐं पाण खे आशिक़ाने रसूल सॾरायूं था, पर नमाज़ूं क़ज़ा करे छॾींदा आहियूं। हालांकि सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो,
जुइलत क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलाह, याने नमाज़ मुंहिंजे अखियुनि जी थधाण रखी वई आहे। निसाई सफ़ो 644 हदीस 39-45। ॾिसो, जंहिंसां महबत हूंदी आहे उन जे अखियुनि जी थधाण जो बि लिहाज़ रखिबो आहे, पर असां महबत करण जे बावजूद पंहिंजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जी थधाण जो लिहाज़ नथा रखूं। सहाबाए किराम रज़ियल्लाहु अन्हुम खे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्ची महबत हुई, तंहिं करे उहे हमेशा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि खे अदा करण जी कोशिश कंदा हुआ। इन सिलसिले में कुझु वाक़िआ ॿुधो। वुज़ू कंदे मुरकण लॻा। मुसलमाननि जा 3 ख़लीफ़ा हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाहु अन्हु ज़बरदस्त आशिक़ रसूल बल्कि इश्क़ मुस्तफ़ा जो अमली नमूनो हुआ। हिक भेरे वुज़ू कंदे मुरकण लॻा। माण्हुनि सबबु पुछियो त फरमायाऊं, मूं हिक भेरे सरकार नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन जाइ ते वुज़ू करण खां पोइ मुरकंदे ॾिठो हो। मसनद इमाम अहमद 103/1 हदीस 415। वुज़ू करके खंदा हुए शाह उस्मा, कहा क्यों तबस्सुम भला कर रहा हूँ। जवाबे सवाले मुखातब दिया, फिर किसी की अदा को अदा कर रहा हूँ। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद, कंहिंजी अदा खे अदा करे रहियो आहियां। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा मके पाक वेंदे हिक ॿेर जी टारी में पंहिंजो इमामो फासाए अॻिते वधी वेंदा हुआ, पोइ वापसि थी इमामो छॾाए वरी अॻिते वधंदा हुआ। माण्हुनि पुछियो, ही छा? इरशाद फरमायाऊं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इमामो हिन ॿेर में फासी पियो हो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे फ़ासिले ते अॻिते हलिया विया हुआ ऐं वापसि थी पंहिंजो इमामो छॾायो हो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अवां ॾिठो सहाबे किराम रज़ी अल्लाहु अन्हुम के प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां केतिरी न महबत हुई, जो हू हर मुमकिन कोशिश कंदा हुआ त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदाउनि खे पंहिंजे अमलनि में शामिल कनि। सहाबाए किराम रज़ी अल्लाहु अन्हुम खे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्ची महबत हुई, पर अफ़सोस अॼु असांजी महबत सिर्फ़ ॻाल्हियुनि ताईं महदूद आहे। हाणे अव्हां पढ़ियो ॿुधो त हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा इमामो शरीफ़ सजायल हुआ, जॾहिं त असां इमाम शरीफ़ जी सुन्नत खे विसारे छॾियो आहे। अल्हम्दुलिल्लाह, आशिक़ान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी हिन दौर में इमाम शरीफ़ जी सुन्नत खे ज़िंदा करे छॾियो आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु असां हज़ारे न पर लखें माण्हुनि जे मथनि ते इमामो पातल ॾिसूं था, न त अॻे तमामु घटि माण्हू इमामो शरीफ़ सजाईंदा हुआ। यादि रखो, उघाड़े मथे रहण जी सूरत तॾहिं मुयसर ईंदी जॾहिं अव्हां इमामो शरीफ़ पाइण छॾे ॾींदव, छो त इमाम शरीफ़ खे खीसे में रखणु मुश्किल आहे, जॾहिं त टोपी खीसे में रखणु आसान आहे। बदकिस्मती सां इमाम शरीफ़ जी सुन्नत घटि थी वई आहे। हालांकि प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मथे मुबारक ते इमामो शरीफ़ टोपी जे मथां सजाए रखियो ऐं इन जी तरग़ीब ॾिनी। जीअं हिकु भेरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम शरीफ़ ॾांहुं इशारो कंदे फरमायो, मलाइकनि जा ताज अहिड़ा ई हूंदा आहिनि। कंज़ुल उम्माल 205/8 हदीस 41/902। पिण हिकु मक़ाम ते इरशाद फरमायो, इमामो ॿधो जो हिन खां तव्हांजो हिल्म वधंदो। मुस्तदरिक 272/5 हदीस 74-88। यादि रखो, असांखे हक़ीक़ी माना में औलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम जी खुशनुदी रिज़ा तॾहिं ई हासिल थींदी जॾहिं असां उन्हनि जी सीरत ते अमल कंदासीं। औलिया किराम पंहिंजी सॼी ज़िंदगी सुन्नतुनि खे आम करण लाइ वक़्फ़ करे छॾी हुई ऐं उहे सॼी हयाती सुन्नतुनि जो दर्स ॾींदा रहिया, जॾहिं त अॼु असां अमली तौर ते तय करे छॾियो आहे त सुन्नतूं अपनाइण ते सख़्ती सां पाबंदी आहे। कहिड़ी ख़ता असां खां अहिड़ी थी वई आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अॼुकल्ह माण्हू चवंदा आहिनि, सम्झ में नथो अचे त छा सबबु आहे जो असांजे घरनि मां बीमारी नथी वञे, बेरोज़गारी नथी वञे, असांखे औलाद नथो थिए, असां वटि हीअ परेशानी आहे, हूअ परेशानी आहे, ऐं हीअ चवंदे ॿुधा वेंदा आहिनि त ख़बर नथी पए त असां खां कहिड़ी ख़ता थी आहे जो असांखे सज़ा मिली रही आहे, जॾहिं त हालत इहा आहे जो पंहिंजे चहिरे ते
पंहिंजे चेहरे तां ॾाढ़ी साफ़ करे उनखे दुश्मनाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो बणाए छॾींदा आहियूं ऐं नमाज़ूं बे बिल्कुलु नाहियूं पढ़ंदा। जेकॾहिं अव्हां चाहियो था त अव्हां जे घर मां बीमारियूं, बेरोज़गारियूं, बे औलादियूं ऐं परेशानियूं ख़तम थी वञनि त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नतूं अपनायो ऐं 5 वक़्त नमाज़ पढ़ो। इनशा अल्लाह अव्हां खे ज़हनी ऐं दिली सुकून हासिल थींदो ऐं अव्हां जो घर अमन ऐं खुशहाली जो गहवारो बणिजी वेंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।